नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है अवां खे अपडेट कंदा हलूं त कराची में डॉक्टर कमाल जामनो जी जनाज़े नमाज़ सचलगोड जी बेनज़ीर भुट्टो लाइब्रेरी के ग्राउंड में अदा कई वई आहे। जनाज़े नमाज़ में अदीबन क़ौम परस्त अॻवाननि उस्तादनि समेत ज़िंदगी के मुख़्तलिफ़ शोबनि सां ताल्लुक़ रखंदड़ माण्हुनि शिरकत कई आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं अहम ख़बर आहे त कराची में डॉक्टर कमाल जामनो जी जनाज़े नमाज़ सचलगोड जी बेनज़ीर भुट्टो लाइब्रेरी जी ग्राउंड में अदा कई वई आहे। जनाज़े नमाज़ में अदीबन क़ौम परस्त अॻवाननि उस्तादनि समेत ज़िंदगी के मुख़्तलिफ़ शोबनि सां ताल्लुक़ रखंदड़ माण्हुनि शिरकत कई आहे। नाले वारो लेखक अदीब ऐं मुहक़िक़ डॉक्टर कमाल जामनो गुज़िरियल ॾींहुं डेंगी बुखार सबब कराची जी सिविल अस्पताल में लाॾाणो करे वियो हो। इन हवाले सां राब्तो कयो आहे कराची में आवाज़ टीवी जे रिपोर्टर नजीब नाइट सां। जी नजीब, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, नाले वारे लेखक ऐं अदीब डॉक्टर कमाल जामनो जी जनाज़े नमाज़ कुछ देर पहिरियां सचल गोठ जे जेको आहे बेनज़ीर भुट्टो लाइब्रेरी वारे ग्राउंड में अदा कई वई, जिते मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख़्सियतनि, उनखां अलावा अदब सां ताल्लुक़ रखंदड़, उनखां अलावा मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ जे प्रोफेसर जेको आहिनि उन्हनि शिरकत कई आहे। इलाइक़े वासियुनि बि वॾे अंग में शिरकत कई। जनाज़े नमाज़ खां पोइ शाह इनायत कब्रिस्तान में हींअर तदफ़ीन जो सिलसिलो जेको आहे जारी आहे, जंहिंमें पिण वॾी अंग में माण्हू शरीक आहिनि। इन मौक़े ते जेके हुते अदीब ऐं दानिश्वर मौजूदु हुआ, उन्हनि जो चवणु हो त जेको डॉक्टर कमाल जामनो जो विछोड़ो आहे उहो तमामु वॾो नुक़सानु आहे सिंधी अदब जो। उन्हनि चवणो त जेको आहे सिंध जो कल्चर डिपार्टमेंट जेको आहे उनजे इल्मी पोरिए खे सड़ण लाइ पंहिंजो किरदारु अदा करे ऐं बाज़ाब्ता इन हवाले सां जेको आहे कल्चर डिपार्टमेंट खे का अनाउंसमेंट करणु घुरिजे। उन्हनि चवणो हो त डॉक्टर कमाल जामने ख़ासि तौर सिंधी अदब जे हवाले सां पंहिंजो किरदारु तमामु घणो आम अदा कयो। उनखां अलावा नौजवाननि खे जेको आहे सिंधी अदब तरफ़ जेको आहे उन्हनि खे मुतवजा करण में उनजो किरदारु तमामु आम हो। जी ठीक है नजीब, बड़ी मेहरबानी अवां जी अपडेट करण लाइ।